पैदा न कयो आहे। अजीब गरीब आवाज पियो अचे, नेठ ॾाॾनि खे काहे घर पहुतुसि। अमर त हुई घर में, पर मां मथे चढ़ी वियुसि जाइ ते, छत ते। ओला तरफ़ ॾे जो नज़र कयमि त अल्लाह ताला मुंहिंजे आॾो हिजाब हटाए छॾिया। मां जीलान मां अरफात जो मैदान पियो ॾिसां। हाजी अॼु पढ़ी रहिया हा, बस अमर जे कदमनि ते हथ रखियमि, इजाज़त ॾे त दीन जो इल्मु पढ़ां। अमर चयो त आया कुराड़ी पोड़ी ख़िदमत वारो तूं आहे, पर मां अल्लाह जे दीन जे लाइ तोखे वक़फ़ थी कयां। दर ताईं पुट सां गॾी आई, भाकुर पाए चईंसि त मुंहिंजे मुंहं ॾे ॾिस त मां हिकिड़ो दफ़ो ॾिसी ड्रॉ कयां, वरी तोखे न ॾिसंदसि। महबूब सुभाणे निकितो ॿाहिरि, चढ़ियो काफ़िले में। हमदान वटि जेॾी महिल जो पहुता त 60 धाड़ेल आया, ये काफ़िले खे घेरो करे विया। त माण्हुनि खां जेॾी महिल फुर लुट कनि पिया, को कूड़ पियो ॻाल्हाए, को तमाशो पियो करे, कंहिं पैसनि लिकाइण जी कोशिशि कई, कंहिं छा कयो, हीलो। हिकिड़ो धाड़ेल आयो, साईं खे जो ॾिठई, हसनी हुसैनी सैयद, हसन जो भी रत पियल, हुसैन जो भी खून पियल। सुनो धाड़ेल चयुसि, छोकिरो न शहज़ादा, तो वटि बि कुझु आहे? चईंदा हा। छा ठही? चई 40 अशरफियूं। काथे थी? चई हिते कुर्ते में अंदर सिबियल आहिनि। त हुन वरी मज़ाक सम्झी। ख़ैर सभिनी खे लुटे फुरे जेॾी महिल पंहिंजे वॾे सरदार ॾे विया, चई बाक़ी हिकिड़ो शहज़ादो छोकिरो ॾिसण में अचे थो, उन्हीअ खां पुछियोसीं, उन्हीअ चयो त 40 अशरफियूं आहिनि, कुर्ते में सिबियल आहिनि, पर असां मज़ाक सम्झी आहे, हाणे तोसां ॻाल्हि कयूं था। चई वठी अचोसि। वठी आयसि तो धाड़ेल जो सरदार तो पुछेसि पियो त शहज़ादा तो वटि छा आहे? चई 40 अशरफियूं। काथे थी? चई हिन कुर्ते में सिबियल आहिनि। खोले जो ॾिठो त वाकई 40 अशरफियूं। चई त असांजो त तोॾे वहम न हो, ख़्याल न हो, तूं चविया त बसि बाबा मां ईअं निकितो आहियां, हथे ख़ाली काफ़िले वारनि महिरबानी कई आहे, खयूं था हलनि त असां तोॾे ख़्याल न थिए आहे, तुंहिंजो त इहो माल बची वञे आहे। चईंदा हा इहे करे बि सघां पियो, पर मोकिलाइण महिल अमर मुंहिंजी मूंखां हिकिड़ो वाइदो कयो त मूंसां इहो अब्दुल कादिर वाइदो कर त पोइ इजाज़त ॾियाए। मां कहिड़ो? चई कूड़ कॾहिं न ॻाल्हाइजांइ। बस 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 महबूब सुभाणे जो इहो लफ़्ज़ मुबारक चवण ये तीर वांगुरु थी करे धाड़ेल खे सीने में लॻो पियो। बेहोश थी किरी पियो। होश में आयो, पंहिंजनि साथारीदारनि खे चई त समूरो माल काफ़िले जो वापसि कयो। सॼो सामान वापसि थियो। महबूब सुभाणे तो चवे त मुंहिंजो अंदरि ठरी पियो, पंहिंजे नाने रसूलुल्लाह खे संभाले जेॾी महिल जो हीअ तवजो कयुमि धाड़ेलनि ते त 60 धाड़ेल ई वॾी पढ़जी विया।
सुभान अल्लाह जो जवाब सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह। हाणे मांखे ॿुधाए त अहिड़ो जवान जंहिंखे पंहिंजो दस्त बयत करे या मोहब्बत वारो हुजेसि अक़ीदतमंद हुजेसि त उन्हीअ सां कुर्ब कंदो या न कंदो? चओ हाणे जे कंदो त भला ॿुधो साईं जो हिकिड़ो फ़क़ीर हो उहो फौत थी वियो कब्र में लाथऊंसि मुनकिर नकीर आयसि फ़क़ीर उथी उथियो मर रब का रब केर थी चई त मां अब्दुल कादिर जीलानी खे सुञाणंदो आहियां ॿी त मूंखे ख़बर कान्हे भला करे चयो त जेको रब खे ई नथो सुञाणे पियो त नबीअ खे काॾो सुञाणंदो दीन जी कहिड़ी ख़बर हूंदसि चई त इहो को सुवाल जो जवाबु न आहे असां तोखां पुछूं था त मर रब का असांखे ॿुधाए त तुंहिंजो रब केरु आहे फ़क़ीर चयो त बाबा तकड़ न कयो माण्हू साईं अब्दुल कादिर जीलानी खे सुञाणा पियो न ॿी मूंखे ख़बर न आहे मलाइक ने रब के अर्ज़ कयो अल्लाह साईं जेको तुंहिंजे बाने जवाब ॾिनो सो तूं ॾिठो ॿुधो हाणे हिन सां कहिड़ो सलूक कयो अल्लाह तबारक व तआला मलाइकनि ने वही कई त सलूक इहो कयोसि त इन्हीअ खे बख़्शिजे इन्नल अब्द मिनल फासिकीन लाकिन्नहु फी मोहब्बत महबूबी सैयद अब्दुल कादिर मिन सादिकीन ये बराबर गुनाहगार बदकार पर मुझे सच्चे अब्दुल कादिर जीलानी सां मोहब्बत कंदो मां रब हिन खे बख़्शिश सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे इहो थियो आहे 6वीं सदीअ में वाक़ियो भिट धणी थियो आहे 11वीं सदीअ में हींअर जेॾी महिल जो इन्हीअ जो इहो किसो फ़क़ीर जो पढ़ियईं त अहिड़े ख़ुशि नसीब जे लाइ त शहर चवणो पवंदो ऐं मौलवी अशरफ अली थानवी वहाबी देवबंदी लिखियो पंहिंजे किताब में त इहो जेको शख़्स मुनकिर नकीर खे इहो जवाब ॾिए पियो इहो अब्दुल कादिर जीलानी बादशाह जो धोबियो खटियो साईं जा कपिड़ा धोअंदो हो कपिड़ा हाणे जो असां वहाबीअ खे किताब पंहिंजे वॾे हकीमुल उम्मत जो ॾेखारियो त ॻाल्हाए सघंदो ॾाढी सुठी ॿुधाई तमामु वो अशरफ अली थानवी इहो भी पंहिंजे किताब में लिखियो आहे छा लिखियो अथई त वाकई इहो अब्दुल कादिर जीलानी जो खटियो साईं जा कपिड़ा धोंदो हो ऐं इहो वाक़ियो इहो ज़िक्र असां पंहिंजे वक़्त जे कुतुब हज़रत मौलाना फज़लुर रहमान गंज मुराद आबादीअ खां भी ॿुधो हो जान छॾाए न सघंदो बाबा हे ॾिस तुंहिंजे मौलवीअ जो किताब आहे त उहो धोबियो साईं जा कपिड़ा धोअंदो हो पोइ इते भिटाईअ शहर चयो आहे
सुभान अल्लाह चो तो पो बुधाया चवे तो दजे जिते से तिते शल खटरी खुश हुजन में जे जिते से तिते शल खटरी खुश हुजन में हिक कोड विछायाऊं कपड़ा ॿियो काबिल कारूं कन में अंगण आए चन लथो सीउ लतीफ चए मुर्शिद कामिलो ऐसा होवे जेको धोबी वागे सटे हू नाल निगाह दे पाक करे विच खार साबुण न घते हू सए को हाथे मुर्शिद वसे तब विच निगाह जे रखे हू मुर्शिद कामिल ऐसा होवे हजरत बाहू जड़ा लूलू दे विच वसे हू वो तो चवे पियो तालिब गौसल आजम वाले शाला कदे न होवन मादे हू जहदे अंदर इश्क दी